संगत ही आहे मताम अल सदा जे नाले सां। हिन जे भरिसां आहे जेको आहे त अलबेग। हे ॿई जेके आहिनि त मशहूरु खाधा आहिनि, हितां जा मशहूरु होटल आहिनि। पाण आयासीं हिते मताम सदा ते, हितां चांवर वठंदासीं, रुज़ वठंदासीं। हिन जी थींदी हिकिड़ी मदी, मदी वठंदासीं। मदीअ में जेको आहे त चांवर हूंदा आहिनि, जीअं पंहिंजे देग जा चांवर, ऐं प्लस छेले जो गोश्त हूंदो आहे या उठ जो हूंदो आहे, जंहिंखे दुबो बि चवंदा आहिनि, उहो बि हूंदो आहे, रिढ वारो बि हूंदो आहे। मदी उनखे चवंदा आहिनि। ऐं हीअ अलबेग आहे। ऐं हे जेको इहे भाई सल्ता हितां मिलंदो आहे। हितां जेको आहे त सल्तो चवंदा आहिनि सलाद खे। हितां इहे सलाद ॾियनि था, सॼो सलाद रखियल आहे, समोसा रखियल आहिनि, ॾही आहे, मुख़्तलिफ़ शयूं। शुक्रिया। वरी उन खां पोइ ईंदासीं मदो, हितां मदी वठंदासीं। अदा हे फातिरो ॾिस, हे हिते हिन जी आहे मदी। हे अंदरि पचाइण वारा, हे ॾिसो था। हिनखे ॾिनमि मां फातिरो चवंदा आहिनि बिल, उहो हाणे ॾींदो। हे पचाइण वारा, हे पैक था कनि। हे वॾो होटल आहे। हे तो पार्सल खणी वञण वारा आहिनि, ऐं मथे ॾाकणो वञनि थियूं, हुते वञी वेही मथे खाईंदा आहिनि। तमामु ॾिसंदड़ दोस्तनि सां गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, प्लस बेल आइकन खे ज़रूरु प्रेस कयो। तव्हांजो साथ ईंदो आहे त कमेंट ॾियणु ॾाढो सुठो लॻंदो आहे। असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे, वीडियो ठाहिण में मज़ो ईंदो आहे जॾहिं तव्हांजा असां वटि कॉमेंट ईंदा आहिनि। अदा भाउ, हे असांखे मिली वियो आहे मानी, हे मदी आहे हिन जे अंदरि, हे सलाद। हाणे पाण हलूं था, ॿाहिरि निकिरूं था, हलूं था गाॾी वटि। हे हितां जो रास्तो ॿाहिरि जो। हे जेके अचनि था टोटल से हंगर स्टेशन, हंगर स्टेशन वारा बीठी आहे मोटरसाइकिल। हे छोकिरा अंदरि विया आहिनि हे वठणु। हे तलब ते ईंदा आहिनि, जेके ऑडर ॾींदा आहिनि हिननि खे माण्हू हितां जी खणी ईंदा आहिनि। जेके तलब चवंदा आहिनि, हिते ऑडर खे तलब चवंदा आहिनि, से हितां खणी वेंदा आहिनि। हे आहे हिननि जो सदा जे नाले सां, मताम सदा। हे अलबेग। अदा हलूं था। हे टोटल ॾिसो था साईं, हिते परदेसी माण्हू ईअं ईंदा आहिनि, कमु कंदा आहिनि। हे हंगर वारा बीठा आहिनि टोटल, हालांकि ॿिया बि आहिनि, जाइज़ वारा बि आहिनि, मोटरसाइकिल ते बि ईंदा आहिनि, हंगर वारा आहिनि। हे टोटल, हे मताम सदा, होटल मताम सदा। हितां वरितोसीं असां इहो चांवर मानी। पाण जी गाॾी बीठी आहे परियों, हाणे विचों हलूं था। शॉर्टकट पाण चवंदा आहिनि, शॉर्टकट। सागर होटल, पार्किंग एॾी फुल थी आहे, हे विच में पियारनि था गाॾियूं, जाइज़ वारो आहे। हे गाॾियूं विच में पियारियूं हलिया विया आहिनि। हेॾो रस्तो छॾे ॾिनो आहे, परियों रस्तो छॾे ॾिनो आहे। पंहिंजी हे बीठी आहे गाॾी फोर्ड फ्लेक्स जे नाले सां। ये पंहिंजी फोर्ड फ्लेक्स साईं।
असांजी गाॾी खुली वई हुई, गेट लॉक लॻल हुयो। पाण अंदरि हलूं था। हे आहे असांजी फोर्ड। हे ॾिसो था स्टीयरिंग लिखियल आहे फोर्ड फ्लेक्स, फोर्ड कंपनी वारनि जी आहे। मानी हितां रखीसीं, हाणे स्टैंड किथे लॻाइणो आहे। अदा पाण गाॾी बीहारे छॾी आहे दफ़ा वेझो। हाज़ुर साईं हाज़ुर, टाऊं टाऊं करे थी, ॾसे थी गाॾी। सिधी पोइ गाॾी बीठी आहे। हिते दोस्तो होटल खाधे पीते जो कारोबार तमामु घणो आहे, इलाही कारोबार आहे। ऐं माण्हू जेके आहिनि हिते इहो बिज़नेस घणो था कनि। पंहिंजा सिंधी होटल बि काफ़ी आहिनि, इलाही आहिनि। हिकिड़ो सिंधी बिरयानी जे नाले सां नओं होटल खुलियो आहे, उहो हया अज़ीज़िया में आहे नओं होटल। ऐं हींअर नई ओपनिंग थी आहे, माशाल्लाह ॾाढी सुठी रश आहे हुन वटि। हींअर मूं वटि जेको आहे त मगरिब जो टाइम थी वियो आहे, सिजु लही वियो आहे। कुझु ॾींहं पहिरियों हिकिड़ो वाक़ियो थी गुज़रियो, आवदा हलिया, ॾाढो अफ़सोसनाक वाक़ियो थी गुज़रियो आहे। मदीना शरीफ़ में 9 पाकिस्तानियुनि खे हबशियुनि क़तल कयो। हालांकि पहिरियों असां जेको ॿुधीसीं ख़बर त हबशियुनि खे अरबीअ ॾिनो को बाग़ ठीको, बाग़ जो ठीको पहिरियों हबशियुनि खे हुयो। पोइ अरब हुननि सां न ठहियो, हुन अरब जेको आहे उहो ठीको हुन खां हबशियुनि खां खसे पंहिंजे पाकिस्तानियुनि खे ॾिनो, सिंधियुनि खे। त उन ते जेको आहे त उहो हबशी कावड़जी पिया। उन कावड़ में हबशियुनि पंहिंजे सिंधी माण्हुनि खे क़तल कयो। लेकिन गवर्नमेंट हींअर ताईं को एक्शन कोन खयो। ख़ासि करके ॾिठो वञे त पंहिंजे पाकिस्तान जी गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट कोन ॻाल्हाए हिन ते इशू ते, कंहिंसां बि राब्तो न कई, न कंहिंखे चवणु, न को एहतजाज। हे सभु पंहिंजनि इलेक्शन जे वर्क में लॻा पिया आहिनि। हलिया मिठा हलिया, शॉर्टकट थो हलां, घिटीअ मां निकिरी मेन साम्हूं रोड ईंदो, पोइ मां हेॾो निकिरी वेंदुमि। असल में हींअर जेको आहे न रश जो टाइम आहे, जिते किथे रोड जेके भरिया पिया आहिनि, त इन करे मां ज़रा थोरो हेॾो शॉर्टकट जो आसरो थो वठां। ही बेसिकली पार्क आहे, विच में जेको आहे ट्रैक ठहियलु आहे माण्हुनि जो वॉक लाइ। हिते वॉक कंदा आहिनि, ईंदा आहिनि, घुमंदा आहिनि। परियूं वेठा आहिनि माण्हू बि इलाही। माण्हुनि खे पंहिंजनि खे रुगो मुफ़ाद पर पंहिंजा प्यारा आहिनि। सिंधी भाइरनि लाइ कंहिं बि आवाज़ कोन उथारियो, ॾाढे ॾुख जी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ही रोड आहे, हिन जो नालो आहे तहलिया। पाण हितां वञूं था, हे तहलिया जो पार्क आहे जेको विच में आहे। हे पार्क बि ठहियलु आहे, पासनि मां रोड बि आहे, अचण वञण जो रोड आहे, माण्हू अचनि वञनि था, घुमनि था। अदा जंप अची वियो, हो रहिया ट्रप मिली। छा थो वञे, खड़खड़ लॻी पई आहे गाॾीअ में बि, अलाए छा थो हले।
संगत साम्हूं ट्रैफिक जाम आहे, पुलिस वारो बीठो आहे। हिते वॾी परेशानी इहा आहे त असांजे लाइ वीडियो ठाहिण जे लाइ वॾी परेशानी थी वेंदी आहे। डबल ट्रिपल जेके आहिनि त रोड जाम थी विया आहिनि। शाम जो टाइम थी वियो आहे, असर जो, कंपनी जी छुटियूं थी वियूं आहिनि। हे ॾिसो था न, हाणे साम्हूं लाइनूं लॻल आहिनि। मां बि खणी लाइन में बीहां थो, थोरो टाइम लॻी वेंदो। अल्लाहु अकबर। तमाम ॾिसंदड़ दोस्तनि सां गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, प्लस बेल आइकन खे ज़रूरु प्रेस कयो ताकि जीअं मुस्तक़बिल में असांजो तव्हांजो साथ बरक़रार रहे। दोस्तों, मिलूं था नेक्स्ट वीडियो में। छो जो हींअर का ख़बर आहे केतिरो देरि बीठा हुजूं हिते। ठीकु आहे दोस्तों, त पुॼा मोकिलाइणी आहे। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो मिलूं था। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।